कराची के एहसनाबाद चौक ते रिक्शा ड्राइवरनि तरफ़ां धारियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे में बशीर अहमद रिंद, हाजन बिरोही, साबिर अली रिंद, अली अहमद रिंद ऐं ॿियनि चयो त कराचीअ में सिंधी माण्हुनि खां रिक्शा हलाए रोज़गार करण जो वसीलो बि खसियो वञे थो। वाना वज़ीरिस्तान खां आयल पठान पूरे कराची ट्रांसपोर्ट ते कब्ज़ो करे वेठा आहिनि, पर असां सिंधी माण्हुनि खां रिक्शो हलाए पेट गुज़र करण लाइ बि भत्तो घुरियो वञे थो। न ॾियण ते जान खां मारण जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। असां ज़ुल्म थिए थो, असां पंहिंजे धरती खे नथा छॾे सघूं। असां सां एतिरो ज़ुल्म आहे, नाजाइज़ आहे। हिन सां ज़ुल्म करण ॾिसो, मिसकिन ग़रीब हे रिक्शा हलाइनि था, हे बेवस आहिनि। हे बेवसनि सां लाचारनि सां एतिरो ज़ुल्म थी वञे थो। असां सभु क़ौम परस्त सिंधी भाइरनि खे अपील कयूं था इन आवाज़ खे उथारनि। हिते ज़ुल्म थिए थो, हिते हसनाबाद चौक ते, मेमार मोड़, फ़कीरा ॻोठ, सब्ज़ी मंडी, इन सिंध जो माण्हू जो कराची में रोज़गार करे थो, उनखे कुछ शरपसंद माण्हू रोज़गार करण नथा ॾियनि। ताज़ो वाक़ियो तव्हांजे साम्हूं थियल आहे। जेके पंहिंजा सिंधी माण्हू आहिनि उन्हनि खे बेदर्दी सां कुझु चंद दहशतगर्द पठाणनि जा उहे मारीनि था, उन्हनि खे पंहिंजो जाइज़ रोज़गार करण कोन था ॾियनि। असां गुज़ारिश था कयूं IG सिंध खां, DIG ईस्ट खां, SSP ईस्ट खां, DSP सोहेल फैज़ खां त महिरबानी करे हिन मसइले जो हल कढियो। 9 बशीर अहमद रिंद, हाजन बिरोही उन को बावजूद सब्ज़ी मंडी को वठी फुरके ताणी गाड़ी हलाइनि पिया। M10 वारा जंहिंजो नालो आहे इफ्तियार मसूद, शाह वली मसूद, नूर आलम मसूद, नकीब मसूद। जॾहिं असां कानून खे फॉलो कयासीं, SHO हज़रत अली ॿिया घणा संगत, हाणे उहे सभु ज़ाहिर थींदा। उन को बावजूद असां SHO साहब खे इतला ॾिनोसीं कि असांजा 2 गाॾी भॻो अथनि, शीशा भॻो अथनि, गाॾियूं खणी विया। एतिरो हद को ज़्यादा बदमाशी, भला ये वज़ीरिस्तान फाटा त न आया था, हे सिंध आहे। रोज़मर्रा ते सिंधी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ बदमाशियुनि जो सामनो आहे। किथे कोई पश्तो ॻाल्हाइण वारो बदमाश थो अचे, तो किथे कोई उर्दू ॻाल्हाइण वारो बदमाश थो अचे, किथे केरु थो अचे। उहो हिननि खे तासुर था ॾियनि त तव्हां अक़लियत में आहियो, ही सरज़मीन तव्हांजी ज़मीन न आहे, तव्हां ख़बर न आहे कंहिं मुल्क मां हिजरत करे आया आहियो। जेके ॿाहिरां आयल आहिनि उन्हनि खे त तमामु काइनाती, आइनी ऐं क़ानूनी हक़ आहिनि, उहे हिते सभु कुझु कनि। मगर सिंधी माण्हू हिकिड़ो रिक्शो हलाए थो, उन ते एतिराज़ आहे। सिंधी माण्हू कोई सब्ज़ी जो ठियो हणे थो, उन ते एतिराज़ आहे।